नमस्ते दोस्तों। दोस्तों अचो त एक मज़मून ॿुधूं। मज़मून जेके निबंध ऐं ऐसे बि चवंदा आहिनि। दोस्तों हूअं त तव्हां घणा मज़मून ॿुधा हूंदा, पर अॼु हिकु मज़मून ॿुधूं घोट ते, जंहिंजो नालो आहे घोट जी आत्मकथा। सिंधीअ जी क्लास हुई, टीचर उदास हुई। सिंधीअ जी क्लास हुई, टीचर उदास हुई। घोट सां विड़ी आई, हाणे छाजी पढ़ाई। ॿारनि चयो टीचर असांखे कुझु पाढ़ियो। टीचर चयो हाणे तव्हां मुंहिंजो मथो न खाओ। अॻे भेरे गांइ ते लिखियो हो, हिन भेरे घोट ते कुझु लिखी आणियो। घोट जो नालो ॿुधी सभु ॿार ॾकी विया। हिकु ॿार ॾकंदे ॾकंदे कुझु लिखी आयो। अचो त ॿुधूं हाणे घोट जी आत्मकथा। घोट हिकु घरेलू प्राणी आहे। ही लॻभॻि सभिनि घरनि में हूंदो आहे। हिन प्राणी खे हासिल करण जो हक़ ज़ाल नाले जी हिकु औरत खे हूंदो आहे। हिन प्राणी खे हासिल करण लाइ हर छोकिरीअ खे दहेज नाले जो चंदो ॾियणो पवंदो आहे। हूअं त घणेई हिन जो मुल्ह हूंदो, पर अॼुकल्ह थोरो घटियल आहे। दोस्तों अचो त हाणे ॿुधूं हिन जी कुझु बनावट जे बारे में। दोस्तों हिन खे ॿ अखियूं हूंदियूं आहिनि, जंहिंसां ही खाली वाइड़नि वांगुरु ॾिसी सघंदो आहे। दोस्तों हिन खे ॿ कन हूंदा आहिनि, जंहिंसां ही खाली ज़ाल जी दॿू ॿुधंदो आहे। दोस्तों हिन खे हिकु वात बि हूंदो आहे, जेको ज़ाल पंहिंजी ॻाल्हियुनि सां सुबी छॾंदी आहे। दोस्तों हिन खे हिकु नक हूंदो आहे, जंहिंखे ही खाली जीअण रहण लाइ इस्तेमालु कंदो आहे। दोस्तों ही कुझु माण्हुनि वांगुरु हूंदो आहे। लॻे थो अॻे जन्म में ही ज़रूर माण्हू रहियो हूंदो, पर हिन जन्म में पियो गॾनि वांगुरु वहंदो आहे। दोस्तों अचो त हाणे ॿुधूं हिन जे कुझु प्रकारनि जे बारे में। हूअं त घणेई हिन जा प्रकार आहिनि, पर मां तव्हांखे ॿिनि प्रकारनि जे बारे में ॿुधाईंदुसि। तंहिंमें पहिरियों आहे ज़ाल जो गुलाम। दोस्तों ही जाति असांजे देश में ॾाढी वॾी तइदाद में आहे ऐं ॾींहों को ॾींहुं वधंदी थी वञे। दोस्तों हिन जाति जा घोट ॾाढा टिकाऊ, मेहनती, सिधा ऐं वफ़ादार हूंदा आहिनि। दोस्तों हिन जाति जे घोटनि ते धड़कनि जो, मारुनि जो, गारियुनि जो को बि असर कान थींदो आहे। इन करे हिन जी डिमांड ॾाढी आहे ऐं ॾींहों को ॾींहुं वधंदी ही थी वञे। चइण जो मतिलबु आहे दोस्तों हिन जाति जा घोट पालण लाइ ॾाढा सुठा आहिनि। दोस्तों हाणे हिकु ॿियो प्रकार, ज़ाल जो बादशाह। दोस्तों हिन जाति जा घोट बिल्कुलु लुप्त थी रहिया आहिनि। इन करे सरकार ॾाढी टेंशन में अची वई आहे ऐं हुन हिकु मुहिम हलायो अथई हिन जाति जे घोटनि खे बचाइण जी, ऐं ॾाढा अभियान हलाया अथई। पर दोस्तों ही सभु ज़ालुनि जे हथ में आहे। अरे हल हाणे घणो हंगंदे। Oi, 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 oi.